ॻोठ हाजी मेहरू खान लोंडे जा रहवासी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ लाइ मीडिया आॾो दाहींदे। जान मोहम्मद खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाब ख़ासकेरी। बदीन ज़िले जे यूसी कपूरी जे ॻोठ हाजी मेहरू खान लुंड जा रहवासी बाअसर माण्हुनि जी मुबैना ज़ुल्मनि धमकियुनि ऐं अबाणी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। ॻोठाणनि जो चवणो त बाअसर मुरीद लुंड, अरशाद लुंड ऐं गुल मोहम्मद उर्फ़ गुलण लुंड ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ खेनि हारासां करे रहिया आहिनि। अलीम लुंड पंहिंजी माउ ऐं ॿियनि ॻोठाणनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजी अबाणी ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़े जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, जॾहिं त हारी तौरु कमु करण दौरान असांजे ॿारनि खे बि धमकाए तंग कयो वञे थो। अलीम जी माउ मीडिया आॾो ज़ारो क़तार वेंदे चयो त असांजी मिल्कियत हुजण बावजूदि मुंहिंजो पुटु बसुनि में मिठाई विकिणी रोज़गार हलाए थो। बाअसरनि खां असांजे बचनि जूं हयातूं बि ख़तरे में आहिनि। साॻे ॻोठ जे रहवासी मोहम्मद इसाक लुंड दाईंदे चयो त बाअसरनि जी ज़ुल्म हद खां वधी विया आहिनि। रोज़ानो हथियारनि सां ॻोठाणनि खे धमकाइण, ट्रैक्टरनि ते फुल आवाज़ सां टेप हलाइण संदन मामूल बणिजी वियो आहे। हुन चयो त एहतजाज करण ते ॻोठाणनि खे हथियारनि जे ज़ोर ते मारकुट जो निशानो बणायो वञे थो। एहतजाज कंदड़ सिंध हुकूमत, DC बदीन, SSP बदीन ऐं इंसानी हक़नि जे इदारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी बाअसर धुरियुनि ख़िलाफ़ कानूनी कार्यवाही कई वञे ऐं मुतासिर ख़ानदाननि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, जो बिना कंहिं डप जे पंहिंजी ज़िंदगी ते ज़िंदगी गुज़ारे सघनि। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाब ख़ासकेली, टंडो जान मोहम्मद, सोशल मीडिया सेंटर सिंध। वो खणी वियो पहिरीं असांखे मारी, वरी बि असां सां ज़ुल्म इहो आहे। असांखे बग़ैर गुनाह बंदूकूं खणियूं असांजे मथां फायर लॻा पिया आहिनि। असांजे बचनि जा हवा फटी पिया आहिनि, रियूं करे असांजा बच्चा वञी घरनि जे कुंडनि में लुकनि। असां कहिड़ो ॾोह कयो आहे, अहिड़ो ॾाढो जो वरी उतां वठी आयो माण्हू, उत्तर मां वठी आयो त मुरीद वठी आयो आहे, सोने खान जे ॻोठ मां वठी आयो आहे। असां कहिड़ो ॾोह कयो, असांखे मारीनि था। असांजा बच्चा बुखिया वेठा आहिनि। राति ख़ुदा जो कसम आहे असांजे बच्चनि वटि हराम हुजे राति अटो, असांजा मज़ूरियूं कंदी तॾहिं खाऊंसीं। असांजा नंढड़ा बच्चा, असां कहिड़ो ॾोह कयो आहे, एॾो ॾाढो जान थियो असांखे घर वेठे मारियो वञे। मुरीद जिते गॾिजे थो गारियूं ॾिए थो। मुरीद इरशाद त सॼो ॾींहुं मोरी ते रंखल वेठो अचे, इहो मेसू वारो अचे त हुनखे मारंदो, या मारंदड़ या पुलिस जे हवाले कंदो। मुरीद चए थो त मुंहिंजा हितां सरकारी वाह ॾेई न वठो, असीं हाणे केॾांहुं वञूं, असां सां ज़ुल्म कयो, बेरोज़गार थिया वेठा आहियूं। उन ॾींहं ते टैंप हलाए, असांजा ॿार बच्चा असांजा पुठियां टैंप न हला, हुन मां पानो खणी आयो मुरीद वारो छोरो। उहो चए तव्हांजे ॿिए जी बनी अचां, बनियूं बि असांजियूं। ऐं गुलण हुतां आयो, गुलण जो पुटु आयो, पिस्टल खणी आयो मारण जे लाइ। अच्छा, बनी वग़ैरह जो को मसलो आहे? बनी बि असांजी आहे न। अच्छा, हुते फशरी हाणे असांजी बनी पंहिंजी ते कई। अच्छा, बनी बि असांजी। अच्छा, गुलण जे किथे आहे बनी? अच्छा, बनी बि असांजी, गुलण हैदराबाद जो आहे। अच्छा, हराम भरा असां सां ज़ुल्म पिया करनि ऐं मेसू विकिणा, तॾहिं बच्चा खाइनि। अॼु 3 ॾींहं थिया आहिनि, मुंहिंजे त घर में अटो ई कोन्हे। मेरे बच्चे को बेरोजगार की बैठा है, सजा घाटे से मार मुरीद थी ये बात थाना खने तने मजदूरी कर साथ है थोड़ा केस सा जुड़ाएंदा से केस से करे असा गरीब मिस्किन सा पुलिस संग पे करे पुलिस संग